कराची में क्यामाड़ी ज़िले इंतजामिया मोरड़े मीर बहर ते मेलो लगाइण जो ऐलान किया है। कराची में नबी बख्श खास खेलिया जी रिपोर्ट मूजिब क्यामाड़ी ज़िले के डीसी पदराई में है तो मोरड़े मीर बहर ते मेलो लगायो वेंदो। मोरड़े मीर बहर ऐं संदसि भाइरनि जी तारीख़ ऐं कारनामनि बाबति दुनिया के आगाह कंदासीं। हिन चयो त मोरड़े मीर बहर ऐं संदसि भाइरनि जी क़ब्रुनि जी ब्यूटिफिकेशन जो कम मुकम्मल थियण बाद ज़िले इंतजामिया उते मेलो लगाईंदी। अहिड़ो ऐलान डीसी कराची के शम्स पीर कॉलेज में मोरड़ो मीर बहर दी फाउंडेशन ऑफ कराची के ऐवान हेठ सेमिनार में कयो वियो। तकरीब में नाले वारे लेखक अलादीनो काका जे लिखियल किताब की महूरती तकरीब थी, जंहिंमें डीजी सकाफ़त मुनवर महेसर, नामयारो मुहक्किक गुल हसन कलमती, ज़ुबैदा बेरवानी ऐं ॿिया शरीक थिया। उन मौके ते मुनवर महेसर चयो त मोरड़े ते कम कंदड़ धुरिन सां राब्ते की कोशिश कई पई वञे। मोरड़ो मीर बहर तारीख़ है जंहिं ते वधीक कम करण की ज़रूरत है। नवाबशाह में शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी तरफा स्पोर्ट्स गाला जो प्रोग्राम को ठाहियो वियो, जंहिंजो इफ्तिताह वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अमानत जलबाणी कयो। नवाबशाह मां तालिब हुसैन रिंद की रिपोर्ट मूजिब तकरीब में यूनिवर्सिटी के मुख्तलिफ डिपार्टमेंट की टीमुन शिरकत कई। स्पोर्ट्स गाला में क्रिकेट, बैडमिंटन, टेबल टेनिस, 100 मीटरन की रेस, रसो छिकण ऐं ॿियूं रांदियूं करायूं वयूं। उन मौके ते वाइस चांसलर डॉक्टर अमानत जलबाणी चयो त रांदियुनि खे हथी ॾियण लाइ सरहदीअ वारनि माण्हुनि खे ऐं गैर सरकारी इदारनि खे खुली दिलि सां अॻिते अचणु घुरिजे। हुकूमत खे बि रांदियुनि खे हथी ॾियण लाइ जामिया ऐं सही मनसूबाबंदी करणु घुरिजे, जीअं मुल्क जे बासलाहियत रांदीगरनि खे हिमथाए सघिजे। लालू रैंक भरिसां ॻोठ महमूदाबाद मुगेरी में घरू अणबड़त तां वॾे भाउ हथां नंढो भाउ क़तल थी वियो। अहिड़े वाक़े बाद वगण पुलिस खे इतला ॾिनो वियो। रिपोर्टर बदरुद्दीन मुगेरी की रिपोर्ट मूजिब SHO वगण अमले सां वाक़े वारे हंधि पहुची ॿिन्ही पोती भाइरनि जा लाश पंहिंजे तहवील में वठी ज़रूरी कार्रवाइनि लाइ वगण अस्पताल पहुचाया, जिथे ॿिन्ही ॼणनि जी ज़रूरी कार्रवाइनि बाद मड़ वारिसनि हवाले कया विया। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो, जॾहिं त इलाइक़े में इहे चोबोल आहिनि त ॿिन्ही भाइरनि जो पाण में काफ़ी अरसे खां वठी संगावती मामिलो हलंदड़ हो ऐं अॼु ॿिन्ही भाइरनि में इख़्तिलाफ़ वधी वञण ते हिक ॿिए मथां हथियार खणी मारण की कोशिश कई, जंहिंमें वॾे भाउ नजमुद्दीन मुगेरी कावड़ में अची पंहिंजे नंढे भाउ गुलाम कादिर मुगेरी खे बंदूक जो फायर करे क़तल करे छॾियो ऐं बाद में पाण मथां बि फायर करे ख़ुदकुशी करे छॾी आहे। देहरकी में होली जो ॾींहुं भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। मेघवाल बिरादरी पारां हिक ॿिए खे रंग हणी मोहबत जो इज़हार कयो वियो। मेघवाल बिरादरीअ सां इंसानियत सां मोहबत रखंदड़ मुसलमाननि बि रंग हणी साड़नि प्यार जो इज़हार कयो। उन मौके ते ॻाल्हाईंदे मेघवाल तोड़े मुस्लिम कम्यूनिटी सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि ॿुधायो त सिंध धरती मज़हबनि जी माउ आहे। हिन धरती ते रहंदड़ हिंदू तोड़े मुसलमान मज़हबी रवादारी ते अमल कंदे हिक ॿिए सां ख़ुशियुनि तोड़े ग़मनि में शरीक थींदा आहियूं। होली हुजे या ईद, हमेशा हिक ॿिए सां गॾिजी मल्हाईंदा आहियूं। कोटड़ी में पाकिस्तान नौजवान तहरीक पारां वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ बबर स्टॉप ते एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो हयो वियो। उन मौके ते अॻवाननि अब्दुल सत्तार लोहर, पुनहल चांडियो, अली अहमद चांडियो, जान मोहम्मद मल्हा, अब्दुल हई नारेजो ऐं ॿियनि चयो त वधंदड़ महांगाईअ खे मुंहुं नथा ॾेई सघूं। असां समेत करोड़े ग़रीब मिसकीननि जे घरनि में फाकाकशी आहे, जिथे अॼु भलारी राति ते गोश्त, सयूं, चांवर ऐं ॿियूं खाइण पीअण जूं शयूं ख़रीद नथा करे सघूं, छो जो खाधे पीते जी शयुनि जा अघ असांजी पहुच खां घणो परे आहिनि। महांगाई सबबि ग़रीब पोरियत ख़ुदकुशी करण ते मजबूर आहे। जेतिरी महांगाई वधंदी पई वञे, ईअं ई बेरोज़गारी वधंदी पई वञे। शहजादकोट में सिविल कपड़ा पहिरियल पुलिस एहलकार घर में घिड़ी नौजवान दर्जे के खंबे खणी वई। वारिस मर्द औरतूं कलाम पाक खणी एहतजाज कयो। शहजादकोट के ड्रब मोहल्ले में सिविल कपड़ा पहिरियल एहलकार चादर ऐं चौदीवारीअ जो तक़दुस पामाल कंदे घर में घिड़ी 18 सालनि जे नौजवान दर्जी अब्दुल्ला खुश्क के खंबे खणी वञी गुम करे छॾियो आहे। नौजवान जी आज़ादीअ लाइ वारिस औरतूं ऐं मर्द कलाम पाक खणी कोटो मोटो चौक ते पहुची एहतजाज कयो आहे। उन मौके ते वारिस नौजवान जे पीउ गुलाम मोहम्मद खुश्क, माउ खैर बीबी, भाउ मोहम्मद कासिम खुश्क चयो त राति देर सां सिविल कपड़ा पहिरियल 4 गाॾियुनि में सवार थी असांजे घर में घिड़ी मुंहिंजे पुट खे ज़बरदस्ती खंबे खणी गुम करे छॾियो आहे, जंहिं करे घर में मातम मतल आहे। असीं ग़रीब मज़दूरी करे पेट पालियूं था। हिननि SSP ऐं IG सिंध खां मुतालबो कयो त असांजे नौजवान खे कलाम पाक जे वास्ते आज़ादु कयो वञे। मिठी में हिंदू बिरादरी पंहिंजो मज़हबी ॾिणु होली अॼु ॿिए ॾींहुं बि मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रही आहे। हिंदू बिरादरीअ जा माण्हू हिक ॿिए मथां गुलाबी, साओ पीलो रंग हारे इज़हार मोहब्बत करनि पिया। थरपारकर ज़िले में हिंदू मुस्लिम भाईचारे जे करे हिंदू बिरादरीअ जा नौजवान पंहिंजे मुस्लिम भाइरनि ते बि रंग हारे होली मल्हाई।